सजण तुंहिंजी सिक में ऐं पलो थी पचां, सजण तुंहिंजी सिक में ऐं पलो थी पचां, रुपयो ॾिजां रोकड़ो जिते चओ वॾा पिननि पौड़ पकंदा पिननि पिन पिन अदा पिन पिन अदा नंढा वॾा त पिननि पौड़ पकंदा पिननि पिन पिन अदा पिन पिन त मुंहिंजो न लोटो उन चयो बाबा इलेक्शन में थो ॾियां, मूं हुन नालो ई लोटो रखी छॾियो, नालो ॿियो ॿारनि जी मुंहिंजे घर में आहे लोट ॿारनि जी घोड़ा लोट ॿारनि जी मुंहिंजे घर में आहे बच्चो हारे हो चली कुछ बना है ॿारनि जी घोड़ा। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं ता सगड़ तांजो पंहिंजो मूंखे चवंदा नूरसनर जो दोस्तों। अॼु जेका शख़्सियत मूंसां गॾु आहे उहा शख़्सियत कंहिं बि तारुफ़ जी मोहताज न आहे। जी हा, बिल्कुलु जेके फ़न सां मुहबत रखंदड़ माण्हू आहिनि, जेके टीवी ॾिसनि था, रेडियो ॿुधनि था, स्टेज ड्रामा ॾिसनि था, उन्हनि जे लाइ हीउ चहिरो को बि तारुफ़ जो मोहताज न आहे। जी हा, असांजो प्यारो दोस्त हरदिल अज़ीज़ फ़नकार, बहितरीन कॉमेडियन ऐं बहितरीन सदाकार, बहितरीन अदाकार जावेद अख्तर नाज़ टाकाणी अॼु असां सां गॾु आहे। भाउ जावेद, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। भाउ, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो ऐं अॼु मकली जे हिन माॻ ते तव्हां असांखे पंहिंजे बारे में कुझु ॿुधाइण वारा आहियो। तव्हांजा लख कुर्ब। तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां, आऊं त इन क़ाबिल न आहियां, तव्हां दोस्तनि जी महिरबानी जो तव्हां मूंखे इन सिंध जी अज़ीम ऐं क़दीम तरीन माॻ ते एतिरी मोहबत मां यादि कयो, घुरायो, निबड़त सां, मोहब्बत सां, अक़ीदत सां, चाहत सां, ख़ुलूस सां, प्यार सां, ऐं पंहिंजी आवाम सां, पंहिंजे मारोड़नि सां, पंहिंजे जांगीड़नि सांगीड़नि सां मुखातिबु आहियां त ॾाढी ख़ुशी महसूसु करे रहिया आहियां। पंहिंजे बारे में छा ॿुधायां? असांखे सिर्फ़ु इहो ॿुधायो त तव्हांखे हिन अदाकारी जे शोबे में, हिन फ़नकारी जे शोबे में, हिन फ़न जे शोबे में कंहिं चयो अचण जे लाइ? असल ॻाल्हि इहा त मुंहिंजा अबा ॾाॾा जेके हुआ दुनिया जे पुरअमन इलाइक़े लियारी में रहंदा हुआ। पुरअमन इलाइक़ो लियारी, कराची? जी हाँ। जीअं मूंखे तव्हां चवंदा त शहर जा हालात ख़राबु आहिनि, सॼो शहर बंदि हुजे पर लियारी खुलियल मिलंदो। ॾाढी मोहबत, ॾाढो ख़ुलूस, ॾाढो प्यारु आहे उते जे माण्हुनि में। ऐं हू मिनी पाकिस्तान जिते हर ॿोली, हर तबिके, हर रंग नसल जो माण्हू मोहबत सां, अमन सां, इताअत सां रहंदो आहे। इन करे हुनखे हमेशह असां पुरअमन सम्झियो, पुरअमन आहे, पुरअमन ई इंशाअल्लाह रहंदो। त मुंहिंजा अबा ॾाॾा जेके हुआ केटी बंदर, मीरपुर साकरे शहर सां वाबस्ता हुया। उन खां पोइ कराची शहर में रोज़गार सांगे जॾहिं विया, मुंहिंजी पैदाइश मीरपुर साकरो टाकणी ते थी हुई। उन खां पोइ नंढपण मुंहिंजो कुझु त साकरो में गुज़रियो, कुझु वरी कराची शहर में लियारी में गुज़रियो। उते ई तालीम हासिलु कई। जीअं तालीम हासिलु कई त मूंखे अहसासु थियो त मुंहिंजो वालिद ऐं मुंहिंजो ॾाॾो हर ॿोली में हर हिक सां मुखातिब बि रहियो। सिंधी त असांजो हर माण्हू हुते ॻाल्हाईंदो आहे सिंधी, पर मूं ॾिठो त जेकॾहिं को बलोची में ॻाल्हाए पियो त मुंहिंजो ॾाॾो उन्हनि सां बलोची में पियो ॻाल्हाए, मुंहिंजो वालिद बलोची में पियो ॻाल्हाए। जेकॾहिं को पश्तो में थो ॻाल्हाए त आउं ॾिसां पियो, आउं नंढो ॿारु आहियां, घर में त सिंधी ॻाल्हायूं पियो, उर्दू बि ॻाल्हायूं पिया, पर बलोची पश्तो ॾिसां पियो त मुंहिंजा वॾा आहिनि उहे ॻाल्हाए रहिया आहिनि ऐं शौक़ सां जदोजहद करे बि ॻाल्हाए रहिया आहिनि। एतिरे ताईं न मक़ामी लियारी में 17-18 ॿोलियूं ॻाल्हायूं वेंदियूं आहिनि, जंहिंमें सिंधी, उर्दू, बलोची, पंजाबी, पश्तो, गुजराती, मेमणी, सराइकी, कच्छी, इहे लहजा आहिनि। सभु सिंधी ॿोलियूं आहिनि, पंहिंजे सिंध जूं ॿोलियूं आहिनि, पर उन्हनि में जेके लहजा आहिनि उहे मुख़्तलिफ़ आहिनि। जीअं पंहिंजी सिंधी ॿोली में बि घणेई लहजा आहिनि, लाड़ी, उतरादी, जाबलू, थरी, थर में हिकिड़ी ढाटकी ॿोली ॻाल्हाई वेंदी। इहे सभु आहिनि सिंधी ॿोलियूं, उन्हनि जा मुख़्तलिफ़ लहजा आहिनि। जीअं हिकिड़ी फैमिली में, हिकिड़े घर में घणेई भाइर रहंदा आहिनि, 5-6 भाइर आहिनि, त सभिनी जो मूड मिज़ाज अलॻि आहे। बिल्कुलु अहिड़े नमूने मूं जॾहिं ॾिठो त वालिद साहिबु 7-8 ॿोलियूं ॻाल्हाए थो, ॾाॾा मुंहिंजो जान मोहम्मद ख़ासखेली, उनखे बि 10-12 ॿोलियूं ॻाल्हाइण अचनि थियूं, त मूंखे बि नंढपण खां इहो शौक़ु जाॻियो त आउं अव्हां खां इनशाअल्लाह अॻिते वधंदुसि ऐं 2 क़दम अॻियां वधंदुसि। 2 क़दम अॻियां वधंदुसि। ऐं मूंखे हींअर 14 ॿोलियूं ॻाल्हाइण ईंदियूं आहिनि ऐं 14 ॿोलियुनि समेत उन्हनि जो लहजो ईंदो आहे, त हुन लहजे में उहे ॿोलियूं ॻाल्हाईंदो आहिनि त ॾाढी ख़ुशी थींदी आहे। पर वरी जेकॾहिं हुन ते कॉमेडी वारी नज़र हणंदासीं त मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जा मुख़्तलिफ़ जेके तरीक़ा आहिनि, स्टाइल आहिनि,
उहे लफ़्ज़ जेके आहिनि उहे हिकिड़ी ॿोली में त मोतबर आहिनि, पर ॿी ॿोली में उनखे डिग्रेड सम्झो वञे हा बिल्कुलु। अहिड़े नमूने जॾहिं उहे लफ़्ज़ ॿी ॿोली वारे साम्हूं ॻाल्हाइबा आहिनि त हू हिकिड़ो कॉमेडी जो अंसर नुमाया थींदो आहे। सही। इहो सोचे सोचे वरी कुझु 4-5 लतीफ़ा ठाहिया, लतीफ़नि सां गॾु वरी ॿोलियुनि जे लहजनि सां उहे लतीफ़ा चया विया त माण्हुनि खे वणिया। नंढपण में तव्हांखे मोट मिलणु शुरू थी? ईअं ई तव्हां सम्झो 7वीं क्लास में हुयासीं त असांजो उस्तादु हुयो क्लास टीचर लुत्फ़ुल्ला खोसो साहिबु। ॾिसो काल अची वई। लुत्फ़ुल्ला खोसो साहिबु मुंहिंजो क्लास टीचर हुयो। उहो सॼी क्लास खे हाजी अब्दुल्ला हारून स्कूल लियारी जो ऐं कराची जो मशहूरु स्कूल आहे, उते 7वीं क्लास में उहो मूंखे वठी वियो, बल्कि सॼी क्लास खे वठी वियो, जंहिंमें 78 ॿार हुयासीं। असां वञी रेडियो पाकिस्तान कराची बंदर रोड ते मौजूदु आहे उन में वियासीं रेडियो पाकिस्तान ते। उन वक़्तु प्रोग्राम जो प्रोड्यूसर हो कौसर बुरड़ो साहिबु, जंहिंजो मशहूरु गानो तव्हां ॿुधो हूंदो, तूं मुंहिंजो सनम आहीं मां तुंहिंजो सनम आहियां, जंहिंजो हिन गाने जी असां पैरोडी बि कई सन टीवी ते। त तूं मुंहिंजो हजम आहीं मां तुंहिंजो हजम आहियां, तूं मूं ते गरम आहीं मां तो ते गरम आहियां। त प्रोड्यूसर पंहिंजो इहो कौसर बुरड़े साहिबु वटि ज़िंदगी जो पहिरियों ॿारनि जी दुनिया प्रोग्राम कयोसीं रेडियो पाकिस्तान कराची ते। कुझु अरसे खां पोइ वरी ॿियो प्रोड्यूसर आयो, उनजो नालो हुयो नूरुल्ला बुगियो साहिबु, जेको हींअर ताज़ो स्टेशन डायरेक्टर कराची थी रिटायर थियो आहे। उन खां पोइ खलील चन्ना साहिबु आयो, जेको हुन वक़्तु बिल्कुलु नओं बतौर प्रोड्यूसर आयो हो रेडियो पाकिस्तान कराची ते। उन असांखे सम्झायो। हिकिड़ो ॿियो छोकिरो ईंदो हो, चुलबुलो शरारती क़िस्म जो छोकिरो, ठटे में ईंदो हो, जंहिंजो नालो हो पीर बख़्श साबरो। उहो बि लतीफ़ा पढ़ंदो हो, आउं बि हर हफ़्ते अची रेडियो ते लतीफ़ा पढ़ंदो हुयुसि। उहो मज़ा ख़बरूं खणी अचे, आउं बि मज़ा ख़बरूं खणी अचां। त खलील चन्ना ॿिन्ही खे माप कई ऐं सोचियो त तव्हां हिकिड़ो कॉमेडी सिलसिलो कयो, जंहिंमें तूं सवाल कर, हीउ जवाबु ॾे, हीउ सवाल कर, तूं जवाबु ॾे। मूं चयो सर लिखिबो कीअं? चई 4 लतीफ़ा तूं थो खणी अचे, 4 हीउ थो खणे, हिननि खे 8 खे ॻंढियो त स्क्रिप्ट ठही वेंदो। ईअं कयोसीं, स्क्रिप्ट भलो ठही वियो। हुनजो सिलसिले जो नालो रखियो गुड़को ऐं फड़को। मशहूरु सिलसिलो गुड़को उहो जेको पेट में गुड़गुड़ कंदो आहे, फड़को उहो जेको फड़कियूं हणंदो आहे। इहे 2 दोस्त 2 कैरेक्टर सन 1990 में रेडियो पाकिस्तान कराची ते बाक़ाइदा हिननि जो इफ़्तिताह थियो गुड़को ऐं फड़को जे नाले सां। गुड़को जावेद अख्तर नाज़ ऐं फड़को मरहूम पीर बख़्श साबरो साहिबु। 1990 खां सन 2000 ताईं इहो लाॻीतो सिलसिलो हलियो ॿारनि जी दुनिया प्रोग्राम में रेडियो पाकिस्तान कराची था, जंहिंमें 10 साल लाॻीतो ॿारनि जी दुनिया सॼे वर्ल्ड में को बि अहिड़ो सिलसिलो न हलियो। इहो रिकॉर्ड सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असां ॿिन्ही दोस्तनि वटि हुयो। उन खां पोइ मुख़्तलिफ़ सिलसिला आया। पोइ सन 2000 में असांखे इहो ई साॻियो प्रोड्यूसर खलील चन्ना साहिबु मुंहिंजो गॉड फादर आहे, मुंहिंजो उस्तादु आहे, मुंहिंजो सीनियर आहे। मूंखे उन सॼी ज़िंदगी रहनुमाई ॾिनी आहे। रेडियो, टीवी, स्टेज, ऑडियो, वीडियो, फिल्म, पपट शो, कमर्शियल, माम शो, हर जाइ ते उन सारायो आहे। उन जो हथु मूं मथां रहियो आहे। त मूंखे ॾाढी ख़ुशी थी जॾहिं 2000 में मूंखे घुरायो त हाणे जावेद तूं ॿार कोन रहियो आहीं, ॿारनि जी दुनिया में कमु भले करे रहियो। हा, रेडियो वारी हिन ॿारनि वारे प्रोग्राम मां ॿाहिरि निकिर, तोखे नौजवाननि जे प्रोग्राम रोशन राऊ में हिकिड़ो सिलसिलो कॉमेडी अहिड़ो ई रखूं था। मूंखे चई त कुझु नाला लिखी खणी अचु। उन वक़्तु ताईं आउं स्क्रिप्ट लिखण में माहिर थी चुको हुउसि, बक़ौल उन्हनि जे। पाण खे आउं अञा बि शागिर्द ई सम्झां थो, पर मुंहिंजो उस्तादु चवंदो त हाणे अव्हां स्क्रिप्ट लिखी सघो था। त मूं हिकिड़ो स्क्रिप्ट लिखियो। वरी हुन मूंखे ॿुधायो त 8-10 टाइटल कुझु नाला लिखी अचो। 10, 12, 15 नाला लिखिया कैरेक्टरनि जा, न उन प्रोग्राम जे 10, 12, 15 नाला लिखिया, जंहिंमें हुन मिस्टर टाकाणी खे ओके कयो। ही मिस्टर टाकाणी कैरेक्टर आहे, जंहिंमें तुंहिंजी हिकिड़ी ज़ाल आहे फलाणी, हिनखे रखूं था, तव्हांजो जहिड़ो हूंदो वग़ैरह वग़ैरह। नौजवान जो प्रोग्राम रोशन राऊ 2000 में शुरू थियो। ॿिए हफ़्ते उहा ज़ाल कोन आई, छोकिरी कोन आई, त वरी ॿी छोकिरी आई। मूं चयो साईं हाणे उहो आहे कोन, हाणे छा करियां? हुन पहिरीं घरवारी जो नालो हो लेली जिली जिनड़ी। वरी ॿी छोकिरी आई त चई हिनखे रखी, इहा तुंहिंजी ॿी घरवारी। मूं चयो ॿी घरवारी? साईं छा करियां? चई इहा तुंहिंजी ॿी घरवारी जो नालो लेली अटे थेली।
वरी 3 हफ़्ते उहा बि कोन आई त हिकिड़ी टी छोकिरी रखणी पई, उनजो नालो असां रखियोसीं जेना करणी। वरी चौथे हफ़्ते उहा बि कोन आई त पोइ मूंखे चई त हीअ चौथी रखूं था, उनजो नालो रखियोसीं बापू दुनाली बंदूक। अहिड़े नमूने शोबिज़ में आयासीं ऐं अॼु ॾींहुं ताईं दोस्तनि जी महिरबानी, हुननि ॾिसंदड़ जेके आहिनि उन्हनि दोस्तनि जी महिरबानी जे मुख़्तलिफ़ रेडियो, टीवी, स्टेज, ऑडियो, वीडियो, पपेट शो, कमर्शियल, माम शो, उहे ऐं मुख़्तलिफ़। असांखे इहो ॿुधायो त इहो थियो रेडियो जो सफ़र, न हिन में टीवी बि शामिल आहे। टीवी जी तरफ़ कीअं आया, मतिलबु हुनजे दौरान ई टीवी जी तरफ़ आया? न टीवी जी तरफ़ मूंखे बूट पियल आहे। अच्छा, हा, मूं पास वरितो, टीवी जी तरफ़ हलियो, साम्हूं टीवी ऐं अंदरि हलियो। अच्छा, हा, टीवी जी तरफ़ ईअं ई सिफ़ारिश थी। पहिरें पंध हलिया विया? पहिरें पंध ई वेंदासीं न, हाणे हेलीकॉप्टर में त कोन वेंदासीं। अच्छा, ख़लील चन्ना साहब हिकिड़ो सिफ़ारिशी मूंखे कार्ड ॾिनो त मरहूम प्रोड्यूसर हुयो PTV ते मोहम्मद बख्श समेजो साहब, उन्हनि ॾांहुं वियुसि। साईं जन मूंखे ॿुधो ऐं मूंखे चयो त हफ़्ते खां पोइ अचिजो। हफ़्ते खां पोइ पहुतासीं, उन खां पोइ चल सो चल, पोइ मुसलसल मुख़्तलिफ़ TV चैनल ते रहिया। उनखे अलावा 2002 में दुनिया में पहिरियों सिंधी सेटेलाइट चैनल KTN आयो, उनजी बुनियादनि में महिनत कईसीं, जदोजहद, जुस्तजू, कोशिश, लगन जारी रही। 2004 में सिंध टेलीविज़न आयो, सिंध टेलीविज़न ते असां महिनत कईसीं 13-14 साल, 15 साल लॻी तो सिंध टेलीविज़न ते रहियासीं। ऐं हीउ जेको मिस्टर टाकणी वारो जेको सिलसिलो आहे वो 2000 खां 2021 ताईं लॻी तो 21 सालनि खां इहो सिलसिलो हली रहियो आहे। मिस्टर टाकणी में तव्हां हलो पिया कोई? बिल्कुलु। अच्छा, इहो फिल्मुनि जो बि दौरु आयो, हिकिड़ो त फिल्मुनि जो दौरु उहो आयो जेको वॾियूं फिल्मूं हुयूं, स्क्रीन फिल्मूं, पर सिंधी चैनल अचण खां पोइ जेके टेलीफिल्म्स जेके ठहियूं उन्हनि में तव्हां हिकिड़ो नई शइ जेका ॾिनी, जंहिंमें मुख़्तलिफ़ तव्हां फिल्मूं आंदियूं, उनजे बारे में थोरा सा नाज़रीन खे ॿुधायो। असल में ॻाल्हि इहा त असां TV ते कॉमेडी रोल त कंदा रहियासीं। हींअर बि आउं सम्झां थो त मुंहिंजे उस्तादनि ऐं मुंहिंजे सीनियर जो चवणु इहो आहे त पाकिस्तान जी सिंधी फिल्म इंडस्ट्री में TV मीडिया ते जेके गेटअप जावेद टाकाणी कया आहिनि, एतिरा गेटअप कंहिं कोन कया आहिनि। बिल्कुलु, मूं 1000 खां वधीक गेटअप कया आहिनि ऐं तक़रीबन हर करैक्टर कयो आहे ऐं मूंखे ख़ुशी थींदी आहे त आउं नओं करैक्टर कंदो आहियां ऐं उनजे लाइ जॾहिं स्क्रिप्ट मूं ते लिखियो वेंदो त मूंखे ॾाढी वधीक ख़ुशी थींदी आहे। उर्दू मीडिया में तव्हां ॾिसो त पाकिस्तान जो मशहूरु कॉमेडियन हुयो सिकंदर सनम साहब, उन्हनि फिल्म ठाही तेरे नाम। मुतासिर त घणा हुयासीं, पर स्टार बि हुयासीं उन्हनि जा, अल्लाह ताला उन्हनि जी मग़फ़िरत करे, पर उन जहिड़ो लिखण पे चाहियो, उन जहिड़ो को करैक्टर करण पे चाहियो। असांजो सिंध जो मायनाज़ डायरेक्टर इमरान चांडिया साहब जी नज़र मूं ते पई त हिकिड़ो करैक्टर करिणो जंहिंजे लाइ तोखे गंजो थियणो पवंदो। मूंखे थींदासीं सर, तीअं पाकिस्तान जी सिंधी फिल्मी इंडस्ट्री में कोई अदाकार गंजो थियण लाइ तयारु कोन्हे। मूं चयो आउं आहियां, उन मूंखे गजनी जो किरदारु ॾिनो, हिते लिखियोसीं गजनी, बाक़ी सभु शहरनि जा नाला लिखियासीं, मलीर, चाकीवाड़ा, बंदर रोड, रणछोड़ लेन, चल सो चल। उन खां पोइ वरी उन्हनि मूंखे खलनायक फिल्म में रखियो, संजय दत्त जो रोल ॾिनो, खलनायक फिल्म जेकी असां सिंधी में नालायक जे नाले सां कईसीं। उन फिल्म जो ट्रेलर ॾिसी इंडिया में संजय दत्त बेहोश थी वियो। संजय दत्त न कॾहिं कॾहिं गुरबत में अहिड़ो ई आहे, पर आहे त सही न संजय दत्त। असां त कोशिशि कई बाबा, पर इन फिल्म तव्हांखे तमामु घणी मोट ॾिनी, जंहिंजे करे तव्हां दुबई बि विया। न जेॾां बि विया, पर आवाम खां पुछा कर, बाबा अव्हांखे खिल अचे थी न, बाबा आउं छा करियां, आउं त मुंहिंजो नालो आहे टाकाणी। नंढा वॾा ॿार बच्चा पोड़ा पका ढोर ढगा ओड़ो पाड़ो जेके बि आहिनि, तव्हां जेके बि आहियो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। आउं त उहो ई अव्हांजो पुराणो, पहिरीं संजय दत्त हूंदो हुओ, पोइ गजनी रहियो, पोइ आउं करंट अर्जन, पोइ घणेई फिल्मूं कयूं, पर मतिलबु इहो त आहियां त टाकाणी न। ऐं मुंहिंजे लाइ हर माण्हू इहो चवंदो त जुमाणी छंडाणी, राणो हुजे राणी, गिदरो ऐं हिंदाणी, हिकु सेर खीर में 3 सेर पाणी पियो हाज़िर मुंहिंजो पंहिंजो मिस्टर टाकाणी। अहिड़े ॾिस खिलनि पिया न। बाबा अव्हां भले खिलो, अव्हां ख़ुशि थियो, सॼण तुंहिंजी सिक में आउं पलो थी पचां, सॼण तोखे पियो चवां गंजा, न न तोखे उहो पोयां जेको ॿिठो न, सॼण तुंहिंजी सिक में आउं पलो थी पचां, सॼण तुंहिंजी सिक में आउं पलो थी पचां, रुपयो ॾिजां रोकड़ो, जिते चओ ते अचो। वाह, भला असांखे इहो ॿुधायो
अव्हांखे ॿुधाइणु मुलाज़िम लॻल आहे, इंटरव्यू वठे थो सही तरह वठ, असांखे इहो ॿुधायो, इहे त रिवायती लफ़्ज़ आहिनि। त ॻाल्हि पे कयो त इश्क तुंहिंजे में सोणल साईं वधी वई ॾाढ़ी वधी वई मुछूं, इश्क तुंहिंजे में सोणल साईं वधी वई ॾाढ़ी वधी वई मुछूं, नथा कुछूं नथा पुछूं। इश्क तुंहिंजे में सोणल साईं वधी वई ॾाढ़ी वधी वई मुछूं, नथा कुछूं नथा पुछूं। ढोर डगर सभु विकिजी विया, बाक़ी बचियुनि ॿ वछूं, नथा कुछूं नथा पुछूं। जे था कुछूं जे था पुछूं, पटिजे थी ॾाढ़ी पटिजनि थियूं मुछूं, नथा कुछूं नथा पुछूं। बसि ईअं चइबो आहे। अच्छा ईअं चइबो आहे। हा बहरहाल मूंखे न असांजे नाज़रीन खे इहो ॿुधायो, तोखे छा जो यार, तोखे घर में तूं ॿिए दफ़ा ॿोड़ घुरे तो तोखे घर में ॿोड़ ॿिए दफ़ा नथा ॾियनि। तूं कंहिंखे चए अम्मा मूंखे पाणी जो गिलास भरे प्यार, त तोखे उहे प्यारनि कोन। हाणे तूं ॻाल्हि तो करे, ऐं ठाकाणी आहे, नंढो वॾो ॿार बचो पोड़ो पको ढोर ढको सभिनी खे ख़बर आहे। जुमाणी छंडाणी राणो जे राणी गिदरोई हिंदाणी, हिकु सिर खीर में 3 सिर पाणी पा हाज़िर आवाज़ पंहिंजो मिस्टर ठाकाणी। हा न, अव्हांखे ख़बर आहे न। ॾिस आउं तुंहिंजो होस्ट आहियां यार, तूं मुंहिंजो गेस्ट आहीं, तुंहिंजो महिमान आहीं हिन मकली जे माॻ ते। असां तव्हांखे इन लाइ घुरायो त असांजा जेके नाज़रीन आहिनि उहे तव्हांखे ॿुधणु चाहिनि था, पर एतिरो बि न ॿुधायो जो ॿुधण वारा कननि ते आङुरियूं ॾेई छॾीनि यार। बाबा तूं टाकाणी जो बि इंटरव्यू करे न। हा टाकाणी तोखे ख़बर आहे 4 सालूं 22 ॿार, कहिड़ी ॻाल्हि थो करी यार। अच्छा वरी तव्हां 4 शादियूं कीअं कयूं? बाबा जीअं पढ़ी लिखी ऐं नौजवान थियुसि, हा अम्मा चयो त टाकाणी मुंहिंजी भेण जी धीअ जिली जिलड़ी साकरे में थी रहे, उन सां शादी कर न था मरी वेंदुसि। अम्मा शादी कर न था मरी वेंदुसि। अम्मा जी चए ते जिली जिलड़ी सां शादी कई, नालो बि जिलड़ी, किरदार जी बि जिलड़ी, बाबा कावड़जी पियो। अच्छा बाबा चए वारे पुट मुंहिंजो शादी वरी माणे ई फरमाइश ते सिंपल, जेकॾहिं जिली जिलड़ी सां माणे जी भेण जी धीअ सां शादी कई आहे जिली जिलड़ीअ सां, त मुंहिंजे भाउ जी धीअ जेका ठटे में वेठी आहे लेली अटे जी थैली, हुन सां पिणे शादी कंदो। चयो बाबा आउं हिकिड़ी शादी कई न, न मुंहिंजे भाउ जी धीअ सां शादी कर लेली अटे जी थैली सां। चयो बाबा लेली वरी अटे जी थैली, बाबा मूंखां कोन पिणे बि कंदो। मुंहिंजो बाबा अवां वञी कयो, मुंहिंजो कहिड़ो ॾो ज़ोरी बाबा कई। बाबा हा बाबा चयो न त मरी वेंदो। मूं चयो हाणे हिन उमिरि तूं मरी बि कहिड़ा हक़ कारा कंदे। मूं चयो वञी करियां थो। हेॾा पंहिंजी मासी धीउ साकरे में जेका हुई न जिली जिलड़ी, हुन सां शादी कई। ॿी शादी वरी ठटे में कई लेली अटे जी थैली सां। ठीकु आहे। ॿई अची पाण में भिड़ियूं, अबा घोड़ घोड़ा ढोड़ ढोड़ा, हेॾा किथां ॾोई पई अचे, किथां झाड़ू पियो अचे, किथां लठ, किथां बाठो, किथां सोटो। पोइ टी शादी वरी कीअं? अरे वो साथ मकली तो कोन मुंहिंजा दोस्त रहंदा आहिनि। हा पीर मोहम्मद शाह, नूर मोहम्मद भुट्टो, खमीसो फिरोई। हा इन्हनि चयो त ठाकाणी तोखे इन्हनि ॿिनी हचान में जान छॾाइणी आहे, 3 शादी कर। अच्छा हुन जवाब हुन ॿिनी? हा ॿिनी खे। गुड। चयो यार सुठा दोस्त, ख़ुदा कसम वाह जो मशवरो ॾिनो आहे। इन्हनि ॿिनी हचान में जान छॾाइण 3 शादी करणु घुरिजे। चयो हा ज़बरदस्त। पोइ मूं 3 शादी त घारे शहर में कई, जेना कहाणी सां। जेना कहाणी? हा मूंखे चई त आउं सफ़ा अदाकार जहिड़ी आहे, मुंहिंजी अखियूं सफ़ा रेखा सां मिलनि थियूं। मूं जॾहिं ॾिठो नकाब खणी मथे मुंहिंजो मुंहिंजी निभागी, तुंहिंजी अखियूं पाण में नथियूं मिलनि, रेखा सां कीअं मिलंदियूं। अची हुन मुंहिंजो तण थपायो, रोज़ फरमाइश करे मूंखे फिल्म ॾेखार। अरे ठटे में सिनेमा कोन्हे, घारे में कोन्हे, कराची शहर में सिनेमा कोन्हे। चयो मूंखे फिल्म ॾेखार। पाण वॾी फिल्म हुई निभागी निकिती। अच्छा पोइ चौथी शादी कीअं कई? चौथी में हाणे मूं बि सोचियो आउं मुड़ुसु माण्हू आहे, रुगो अम्मा जे चवण ते, बाबा जे चवण ते, दोस्तनि जे चवण ते चौथी शादी मूं पंहिंजे मर्ज़ी सां कई। त कराची में जोर मोड़ में फापू दुनाली बंदूक। हा दुनाली? हा नालो आहे? हा हुन जो नालो, मुंहिंजी घर वारी उन मां जो नालो फाता आहे। फाता? हा। अच्छा ये 4 ही घर वारियूं तव्हां हींअर बरसरे इक़्तिदार आहिनि? हा बिल्कुलु उहे ई इक़्तिदार में। हुन निभागियुनि जे ख़ातिर त कराची शहर छॾे आउं, कॾहिं नूरियाबाद में पियो पिना, कॾहिं आउं घारे में पियो पिना, कॾहिं ठटे में, कॾहिं वकीलीअ में, इन्हनि महलनि में पियो पिना। अॻे महलनि वारा बि इहे पिनंदा हुआ, पिनण आया न पंहिंजे हुते। हा बसि पोइ हाणे बसि पिन पिना।
नाज़रीन तव्हां हिन जो दर्दवर कहाणी बि ॿुधो पिया। हो नंढा वॾा त पिननि पाण पक त पिननि पिन पिन अदा पिन पिन अदा नंढा वॾा त पिननि पाण पक त पिननि पिन पिन अदा पिन पिन अदा पिनण आहे सोलो कमु हर माण्हू थो पिने तूं बि पिन अदा तोखे थो चवां गंजा नंढा वॾा त पिननि पाण पक त पिननि पिन पिन अदा पिन पिन अदा पिनण आहे सोलो कमु हर माण्हू थो पिने हर सियासतदान पिने तूं बि पिन अदा पिन पिन अदा। वाह ज़बरदस्त। जावेद साहब मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त जीअं तव्हां ॿुधायो टाकाणी तव्हांजो जेको 21 साल खां ई तख़ल्लुस हले पियो। हाँ तव्हांखे एतिराज़ एतिराज़ कोन्हे पर अक्सर माण्हू छो त सिंधी क़ौम में हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे सिंधी क़ौम में न कुझु मतिलबु कुझु बि न चइजो ख़ुदा जो कसम न मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त असां सिंधी में अक्सर चवंदा आहियूं तव्हां सिंधी असीं पठाण आहियूं छा न मुंहिंजो मतिलबु तव्हां बि सिंधी आहियो पर अक्सर असां चवंदा आहियूं त केरु मुड़ुसु आहे केरु मुड़ुसु पाण ॾिसो न मक़सदु चवण जो त ज़ात जी मतिलबु ख़बर पवंदी आहे त तव्हां पंहिंजी ज़ात खे माना हेडन करे छॾियो आहे लिकाए छॾियो आहे ये तव्हांजी ज़ात कहिड़ी आहे? माइकल जैक्सन कहिड़ो? माइकल जैक्सन हुनखे ख़बर हो मरी वियो मूंखे ख़बर कोन्हे। सुल्तान राई कहिड़ो? सुल्तान राई हो ज़ात कहिड़ी हुई? अलाए। ऐं मैडम नूरजहां केरु हुई? अलाए केरु हुई? उहो जेके चवंदा करीना वहीद मुराद जी कहिड़ी ज़ात हुई? आउं सिंधियुनि जी ॻाल्हि पियो करियां। आउं फनकारनि जी ॻाल्हि थो कयां। के फनकार जी ज़ात कोन हूंदी आहे फनकार सॼे मुल्क लाइ हूंदो सॼी दुनिया लाइ हूंदो आहे। तूं ॿुधाए सुल्तान राई कहिड़ो? अंजुमन जी कहिड़ी ज़ात हुई? मायूं सुञाणंदो? तोखे बि घर में केरु कोन सुञाणंदो। आउं बाक़ी पंहिंजे घर जॾहिं वञा ख़ुदा जो कसम हिकिड़ो त 4 हचऊं 4 ज़ालूं मथां वरी 22 ॿार। हा 22 ॿार वॾो पुटु जेको मुंहिंजो न लोटो उन चयो बाबा आउं इलेक्शन में थो बीहां मूं उन नालो ई लोटो रखी छॾियो नालो ॿियो होसि पर मूं लोटो रखी छॾियो। उनजो मक़सदु उनजो मतिलबु सियासतदान आहे न बाबा उनजी सोच सियासतदान कॾहिं हिन पार्टीअ में कॾहिं हिन पार्टी में सियासतदान ॾिसो न हर पार्टीअ में वञनि था माल खाइनि था बैंकनि जो कर्ज़ खाइनि था यतीमनि जो माल खाइनि था पंहिंजो जेके ग़रीबनि जा प्लाट खायो वञनि ज़कात जा पैसा अचनि उहे खाए वञनि तूं त खाई ॾेखार। हा इहा हक़ीक़त आहे त सियासतदान खाइनि था न उन्हनि खे खाइणु ॾियो। तॾहिं मूं पंहिंजे वॾे पुट जो नालो रखियो लोटो मुंहिंजी ॿी धीउ आहे उनजो नालो ठूली उन खां हा ठूली पिरमा चिंची इहे सभु ॿार मूं वारे ही वेठा आहिनि सभु ॾिसण थो। हा इहो हेॾां वियो उहो आयो ॾिठी जी टाकाणी आयो टाकाणी ख़र्ची वठां पर निभागे जॾहिं घर वेंदो आहियां हाणे 22 ॿार अची चिंबड़ंदा आहिनि रुॻो ॿार नज़र ईंदा आहिनि आउं त गुम थी वेंदो आहियां एतिरा हथ हूंदा पर अॼु तव्हांजे ठटे अचण जो मक़सदु हिन मकली जे माॻ ते अचण जो मक़सदु छा हो? अबाऊ 4 ज़ालनि चयो त हाणे पिनी अचां आउं आयो आहियां पिनण ॿारनि खे केरु पुॼे जॾहिं वेंदो आहे घर में झेड़ो थियो हुजे किथां लठ थी लॻे किथां धुको थो लॻे किथां वरी उहो चिमठो थो अचे किथे ॾोही किथे वेलण ज़ालनि ॾांहुं वञो त ज़ालूं वरी अखियूं ॾेखारे चवंदी वेलण ॾोही स तोखे कुटियां कुटियां वेलण ॾोही स तोखे कुटियां कुटियां हाणे आउं केॾां वञा आउं पाण परेशान लॻो पियो आहियां वरी 22 ॿार त मूंखे सफ़ा तबाह करे छॾीनि। मूंखे इहो ॿुधायो त तव्हांजो मुस्तक़बिल में छा प्रोग्राम आहे? मुस्तक़बिल में पिनंदासीं सभई फनकार। छो फनकार हाणे शोबिज़ ख़तम थी वियो न मतिलबु शोबिज़ रेडियो बंदि थी वियो। हा रेडियो सफ़ा बंदि थी वियो। छो केरु ॿुधे ई नथो न अॼु बि ॿुधनि था प्राइवेट बि नथो ॿुधिजे सरकारी बि नथो ॿुधे टीवी बि आहे कोन्हे त पोइ इहे सभु शयूं केॾांहुं वियूं? बसि हाणे इहे नापेद थी वियूं हाणे इहे बिल्कुलु हिननि बिल्डिंगनि वांगुरु हिननि घरनि वांगुरु हिननि महलनि वांगुरु आसारे क़दीमा में जमा कराए बियूं त पोइ इहे सभु ऐं औरतुनि वारा बुरका उहे त आसारे क़दीमा में सभिनी खां मथे हूंदो बुरको मां इहो पातो वेंदो हो कंहिं ज़माने में ख़वातीन जेके हूंदियूं न असांजे मुल्क जूं उहो बुरको पाए वेंदियूं ऐं सॼी दुनिया में मशहूरु थींदियूं पर साईं हाणे त उहो बुरको आसारे क़दीमा में रखियो आहे। अच्छा तव्हां ॿुधायो भई जी टीवी बि ख़तमु थी वियो रेडियो बि ख़तमु थी वियो माना ईअं सम्झो त बाबा हे तुंहिंजे ॿारनि खे त माठ करे बाबा हाणे आउं पंहिंजे ॿारनि खे छा करे बाबा चुप करे वियो इहे त वेठो आहे अञा इंटरव्यू ॾिए पियो हिते हा माठ करे वियो हा माठ करे वियो ख़र्ची मिले थी न भई सब्र कयो न
अॻिते बि ख़र्ची पिया आहिनि। बाबा छा कयूं हाणे, असां त पिनण वारा आहियूं न, असांजो कमु ई इहो आहे। अच्छा पर तव्हां जेको रेडियो वारी ॻाल्हि पे कई त रेडियो टी वी सभु ख़तमु थी वियो आहे, त पोइ हे जेके आर्टिस्ट आहिनि, जेके वॾा फनकार आहिनि, पोइ उहे छा पिया कनि अॼुकल्ह, कीअं उन्हनि जो गुज़ारो कीअं पियो थिए ज़िंदगी जो? पिन पिना धिन पिन पिना, पिन पिना धिन पिन पिना, शहर पिना वञी ॻोठ पिना, पिन पिना धिन पिन पिना, हेॾां पिना होॾां पिना, पिन पिना धिन पिन पिना। ॾेरे दे बंदा जेको नाले अल्लाह जे, ॾेरे दे बंदा जेको नाले अल्लाह जे, आहे को कंजूस मखी चूस, माउ पीउ जो पिटियल घरनि खां तड़ियल, ज़ालनि जो सतायल, जेको मुंहुं ग़रीब मिसकीन फ़क़ीर खे 100 जो नोट ॾे। नाज़रीन तव्हां ॿुधो पिया जावेद टाकाणी साहब जूं ख़बरूं। असां त इंटरव्यू जावेद साहब खां शुरू कयो, पर जावेद हिकिड़े पासे थी वियो, टाकाणी ॿाहिरि अची वियो। सो मतिलबु असां जावेद जे बारे में कुझु पुछण था पुछो न, तव्हांखे कंहिं मना कयो? अच्छा तव्हां प्यार खे छा था सम्झो? प्यार सिवा दुनिया में ऊंधा आहे। प्यार दरिया दरियाब लटजी थो वञे, प्यार दरिया दरियाब लटजी थो वञे, नेठ इंसान आ इंसान बिल मटजी थो वञे, प्यार दरिया। तव्हांजी वॾी महिरबानी, लख कुर्ब। हाणे तव्हांजा परिस्तार बि इलाही अची विया आहिनि, उहे बि तव्हां सां ॻाल्हाइणु चाहिनि था, मिलणु चाहिनि था, त उन्हनि सां बि तव्हांखे मिलायूं था। त नाज़रीन तव्हांखे जेको वरी बि ॿिए दफ़ा इनशाअल्लाह जावेद टाकाणी सां मिलाईंदासीं, उनजो अञा बि जेके ख़्वाहिशूं हसरतूं पिनण खां अलावा जेके ॿियूं बि ॻाल्हियूं आहिनि उहे तव्हां ताईं पहुचाईंदासीं। तेसि ताईं उर्सनार जो ॾींदा इजाज़त, ऐं मुंहिंजे यूट्यूब चैनल UN कॉमेडी खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। ऐं जावेद जे बारे में जेको पुछणु चाहियो था, को बि सवाल करणु चाहियो था, त उहो ॿिए दफ़ा वरी बि जॾहिं तव्हांजे साम्हूं अचे त उहे तव्हांजा सवाल हूंदा ऐं जावेद जा जवाब हूंदा, टाकाणी जा जवाब हूंदा, ऐं 4 जेके ज़ालूं आहिनि उन्हनि जे बारे में बि अगरि पुछणु चाहियो था त उन्हनि जे बारे में बि तव्हांखे जावेद खां पुछी ॿुधाईंदासीं। त पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। इनशाअल्लाह सिहत जी ज़िंदगी साथ ॾिनो त वरी बि तव्हां सां मोहबतुनि जा मेला बचंदा। तेसि ताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। अलाह निगहबान। जुमानी चंडाणी राणो हुजे राणी गिदरो हिंदाणी, हिकु सेर खीर में 3 सेर पाणी पियो, इहो पियो वञे मिस्टर टाकाणी। छोकिरे खे चवां तव्हांखे ॾेखारे जॻह या होटल जे साम्हूं वॾी जॻह अञा त कमु करणु ॾियो छा ॿार अची ॿारनि जी मुंहिंजे घर में आहे, लोध ॿारनि जी घोड़ा, लोध ॿारनि जी मुंहिंजे घर में आहे, बच्चो हाणे हो जानी कुछ भी ना है, लोध ॿारनि जी घोड़ा, कर्ज़ खणी मां कंगाल थियो, बेहाल थियो, घणा कर्ज़ खणी मां कंगाल थियो, बेहाल थियो, लठ जो फाको सुबह शाम आहे, लठ जो फाको सुबह शाम आहे, बच्चो हाणे हो जाने कुछ भी ना है, अल लोध ॿारनि जी घोड़ा, लोध ॿारनि जी अल्लाह। मूंखे माइटनि घर मां बि कढियो आहे, शहर मां बि धिकियो आहे, घोड़ा मूंखे माइटनि ठॾे मां धिकियो आहे, मकड़ी सां धिकियो आहे, राज हाणे अलाह छा थो चाहे, राज हाणे अलाह छा थो चाहे, बच्चो हाणे हो जानी कुछ भी ना है, लोध